ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। चीफ सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सोहेल राजपूत जी सदारत हेठि अहम इजलास डिजिटल आदमशुमारी ते गौर विचार कयो वियो। मुल्क में पहिरीं डिजिटल आदमशुमारी 1 मार्च खां 1 अप्रैल ताईं थींदी। चीफ सेक्रेटरी जो चवण हो मुस्तक़बिल जी समूरी प्लानिंग हिन डिजिटल आदमशुमारी तहत थींदी। चीफ सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सोहेल राजपूत जो चवण हो त डिजिटल आदमशुमारी में समूरियुनि इमारतुनि जी जियो टैगिंग कई वेंदी। सूबे जे 30 ज़िलनि में 43,838 ब्लॉक ठाहिया विया आहिनि, जॾहिं त डिजिटल आदमशुमारी लाइ ज़िले तालुके सतह ते कमेटियूं जोड़ियूं वयूं आहिनि। समूरा कमिश्नर बोर्ड मुतासिर इलाइक़नि में डिजिटल आदमशुमारी की यकीनी बनाएं। चीफ सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सोहेल राजपूत जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। डिजिटल आदमशुमारी ते गौर विचार कयो वियो। मुल्क में पहिरीं डिजिटल आदमशुमारी 1 मार्च खां 1 अप्रैल ताईं थींदी। मुस्तक़बिल जी समूरी प्लानिंग हिन डिजिटल आदमशुमारी तहत थींदी। एक बेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे चीफ सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सोहेल राजपूत जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे, जंहिंमें डिजिटल आदमशुमारी ते गौर विचार कयो वियो आहे।